जसकमय जसाफ पारां शहर घारो में बेॾींहुं बि शहीद ज़ाहिद मीरानी के कत्ल खिलाफ प्रेस क्लब घारो ते जीए सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जसाफ के ज़िले सदर अयास राजीलानी प्रेस सेक्रेटरी आसिफ जोखियो जसम जे रियाज़ नाहियो शहरन मल्हा फोरम के अब्दुल करीम मीरानी सुधीर खासकेली ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई जंहिंखे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत धारियनि खे नेकाली ॾियण बदिरां इन्हनि खे सपोर्ट करे रही आहे पुलिस बि कातिलनि खे गिरफ़्तार करण बदिरां इन्हनि जी साथारी बणिजी शहीद ज़ाहिद मीरानी के कातिलनि खे बचाइण जूं कोशिशूं करे रही आहे धारिया अफ़गानी पठान सिंध में रही बेगुनाह मासूम धरती धड़नि जो क़त्लेआम करे रहिया आहिनि जंहिं ते सिंध हुकूमत जी ख़ामोशी हिकु सवालिया निशान आहे हिननि मुतालबो कयो त कातिल दहशतगर्द धारियनि अफ़गानी पठाननि खे सिंध मां नेकाली ॾिनी वञे ऐं शहीद ज़ाहिद मीरानी जा कातिल गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे आख़िर में हिननि गो अफ़गानी गो सिंध में धारिया अफ़गानी न खपनि शहीद ज़ाहिद मीरानी जा कातिल गिरफ़्तार करियो जा नारा हया वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।